केडियों न मानोगे कावड़ दे राई शैतान जो पानी न्याणिया के सतन सदियन वारी न्याणिया के गोलियों पंजाणी परोणो करे जडे इहो तो शैतान कावड़ डेराण वारो दिल में जी ख्यालात विदें तो के न्याणी जमिया शो जमिया तो के पुत्र जमिया आखिर शैतान एडो भड़कायो नौजवान के एडो भड़कायो जो पिस्टल खणी आयो पेरियों ज़ाल जे हंजम नंढड़ीअ वेचारी 7 ॾींहंनि वारी शहज़ादीअ खे खणी ज़मीन ते ईअं है जीअं बाल फिटी कबो आहे जीअं सिर उछलाए पिया वरी उन वेचारीअ खे 5 गोलियूं नंढड़ी बाड़ीअ खे शहज़ादीअ खे अञा ताईं माण्हू कुफर में फाथा पिया अञा ताईं माण्हू जहालत में फाथा पिया ओ यारो पुट नेमत न्याणो रहमत ऐं मां तव्हांखे जो अजीब ॻाल्हि थो ॿुधायां रहमत जो हिसाब किताब आहे न नेमत जो हिसाब किताब आहे नबी साईं फरमायो जंहिंखे पहिरियों पहिरियों अल्लाह न्याणी थो नसीब फरमाए मां मोहम्मद करीम उनखे मुबारक थो ॾियां जो अल्लाह उनखे रहमत सां नवाज़े छॾियो आहे मोतबर कावड़ थी अचे न्याणी जमेती तेना जो दिमाग खराब तो शो जमीने एडा मोतबर हो तो पाण पुट जणियो नी खबर पियो अदा न्याण ॼाण वारो केर पुटन के पैदा करण वारो रब जी मर्जी कुरान मजीद में अल्लाह फरमाइया तुने मैशा वैया तुने मैशा कुरान इनासा वैया जल मैशा वकीमा जो पुट नेमत ने न्याणियों गलायो नथा गलायो न्याणियों वडे आवाज ये काफर होंदा जेके न्याणियों को नफरत कंदा अजे मुसलमान सदा न्याणियों को नफरत तो करे शर्म जड़ी नंढड़ी वेचारी बाड़ीअ खे 7 न्याणनि वारीअ खे गोद मूं माजूं खसे वेचारी खे ईअं फिटी कयईं जीअं सिरो ज़मीन वरी 5 गोलियूं ते बे हया बेशर्म दरंदे शैतान केॾो दुश्मन